मुर्शिद मेरा शहबाज इलाही वन रलिया संग हबीबा हू तकदीर इलाही छिकिया दूरां कदा मिलसी नाल नसीबा हू कोहड़ियां दे दुख दूर करेंदा करे शफा मरीज़ां हू हर एक मर्ज़ दा दारू तू ही बाहू क्यों घत न वेस वस तबीबा हू। मुझो मुर्शिद तर्जुमो मुझो मुर्शिद मार्फत इलाही जो शहबाज़ आहे जेको हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुज़ूर में वञी पहुतो आहे। अल्लाह ताला जी तक़दीर मुंहिंजी मोहब्बत जो ॾूरों बि मथे छिकियो आहिनि ॾोरूं बि मथे छिकियूं आहिनि। मुंहिंजो नसीब कॾहिं अहिड़ो थींदो जो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल अता थींदो। मुंहिंजो मुर्शिद कोढ़ वारनि जा दर्द बि दूर करे थो ऐं ज़ाहिरी तोड़े बातनी मरीज़नि खे बि शफ़ा ॾिए थो। ऐं बाहू तूं ख़ुदि हर मर्ज़ जी दवा आहीं त पोइ मूंखे तबीबनि जे हवाले छो थो करे।